जय बाबा गुजरीवाला, जय बाबा गेलाराम। स्टोरी 2, स्टोरी ऑफ बाबा हरदास राम ब्रदर्स। साईं नारायण दास साहिब। साईं नारायण दास साहिब बचपन का ही दरवेश स्वभाव वारा हुआ, सुहिणी सूरत वारा ऐं ज्ञानी भी हुया। पूरो ॾींहुं ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधण ऐं ज्ञान जी ॻाल्हियूं करण, ईश्वर उपासना करण, ईश्वर जे ध्यान में लीन रही ॾींहुं गुज़ारींदा हुआ। उहे हिकु सूफ़ी हुया जेके संसार जे बंधननि खां परते रहंदा हुआ। उहे गृहस्थी जे बंधननि में ना बंधिया, वैरागी ठही मंदिरनि में सेवा करे पंहिंजो वक़्तु गुज़ारींदा हुआ। विभाजन खां पोइ उहे भारत जे अजमेर शहर जे हालाणी बेलाणी में सेवा करे पंहिंजो वक़्तु पूरो करे परलोक पधारिया। जोत में जोत समाइजी वई। साईं प्रभुदास साहिब पूज्य साबूराम साहिब जन जा ॿिया सपुत्र साईं प्रभुदास साहिब कुझु पढ़ी लिखी पंहिंजे पिता साहिब जन खे व्यापार में मदद कंदा हुआ। व्यापार खां पोइ कुझु वक़्तु कढी उहे खेती भी कंदा हुआ ऐं उन खां पोइ जेको वक़्तु बचंदो हुओ उनमें ईश्वर भक्ति कंदा हुआ। साईं प्रभुदास सरल स्वभाव वारा हुआ। उहे ज्ञान जी ॻाल्हियूं, ईश्वर भक्ति ऐं ईश्वर उपासना में भी रुचि रखंदा हुआ। साईं गृहस्थी वारा हुआ। उन्हनि जी शादी साईं नारायण दास जे ज़बरदस्ती करण ते थी। साईं प्रभुदास साहिब शादी खां पोइ घर गृहस्थी ते पूरो ध्यानु रखंदा हुआ। विभाजन खां पोइ उहे भारत में महाराष्ट्र जे अहमदनगर में पंहिंजे परिवार सां गॾु अची रहण लॻा। साईं प्रभुदास साहिब जन खे 7 सुपुत्र ऐं 3 कन्या हुयूं, जंहिंमें पंहिंजे वॾे सुपुत्र ऐं 3 कन्याउनि जी शादी पंहिंजे हथनि सां कराए परलोक पधारिया। साईं तुलजाराम साहिब पूज्य साबूराम साहिब जन जा चौथा सुपुत्र साईं तुलजाराम साहिब, जेका बचपन सां ही दरवेश हुआ, हिकदम शांत ऐं गरीब स्वभाव वारा हुआ। उहे शरीर खां एतिरा कमज़ोर हुया कि उन्हनि जो मासूम चेहरो ॾिसी करे ही ॾिसण वारे खे उन्हनि ते दया अची वेंदी हुई। पढ़ाई लिखाई में कुझु शिक्षा प्राप्त करे उहे पंहिंजे पिता साहिब खे व्यापार में मदद कंदा हुआ। साईं तुलजाराम साहिब गृहस्थी वारा हुआ। उन्हनि जी शादी सिंध में ही थी हुई। विभाजन खां पोइ साईं पंहिंजे परिवार सां गॾु हिंदुस्तान जे गुजरात में अहमदाबाद जे कुबेर नगर में अची वसिया। साईं जन जी धर्म पत्नी पद्मा देवी भी सुशील ऐं आज्ञाकारी नारी हुई। साईं तुलजाराम साहिब खे 2 सुपुत्र ऐं 1 कन्या हुई। साईं जन जे घर जी हालत कुझु ठीक ना हुई। घर जो गुजारो करण लाइ साईं गली गली घर घर वञी अचार विकिणंदा हुआ ऐं मोमबत्ती जे कारखाने मां मोम खणी उनजी मोमबत्तियूं ठाहे कारखाने में वञी ॾेई ईंदा हुआ। साईं इन्ही तरह गुजारो कंदा हुआ। मोमबत्तियूं ठाहिण वक़्तु उनमां निकिरंदे धुएं जे कारण साईं जन खे टीबी जहिड़ी ख़तरनाक बीमारी थी वई। बीमार थियण खां पोइ गुजारे जो रस्तो भी बंदि थी वियो। इहो सभु ॾिसी साईं जन जी धर्म पत्नी साईं जन खे पंहिंजे वॾे भाउ पूज्य बाबा हरदास राम साहिब जन वटि जलगांव साहिब वठी आई। पूज्य बाबा जन ने साईं तुलजाराम जन जी हालत ॾिसी करे उन्हनि खे सेवा मंडल जे व्रत आश्रम में दाख़िल करवायो ऐं उन्हनि जे धर्म पत्नी खे उन्हनि जे ॿारनि जी परवाह करण लाइ वापसि अहमदाबाद मोकिलियो। साईं जन जी धर्म पत्नी पंहिंजे ॿारनि जो पेट भरण लाइ मोमबत्तियूं ठाहिण लॻी ऐं
झट में भरत कम भी करण लगी। कुछ महीना गुजरण खां पोइ पूज्य साईं तुलजाराम जन जी हालत वधीक ख़राब थी वई ऐं उन्हनि जो जलगांव साहिब में स्वर्गवास थी वियो। उन्हनि जो अंतिम संस्कार पूज्य बाबा हरदास राम साहिब जन ने रीति अनुसार पंहिंजे हथनि सां करवायो। कुछ वक़्तु गुजरण खां पोइ पूज्य बाबा ने पंहिंजी भाइटी मोहिनी जी शादी पाण पंहिंजे हथनि सां कन्यादान करे पंहिंजी वणाई ऐं भाइटे खे आशीर्वाद ॾेई वापसि जलगांव साहिब अची विया। पूज्य बाबा जन जे आशीर्वाद ने अहिड़ो कमाल लिकायो कि बाबा जी भाइटनि ने व्यापार में पंहिंजो नालो करे मालामाल थी विया। अहमदाबाद में उन्हनि जो वॾो कारोबार आहे ऐं ॿारनि ने बि पंहिंजी माता साहिब जी खूब सेवा कई। माता पद्मा देवी पूज्य बाबा जन जो ध्यानु कंदी परलोक पधारी वई। जय बाबा गुजरी वाला, जय बाबा गेलाराम।